Welcome to Synsoft Studio. This is Sahil Jandio. So अॼु असां स्टार्ट था कयूं नेक्स्ट वीडियो जेको असांजो HTML जो हूंदो। HTML में जीअं असां मार्कियूं कीअं यूज़ करे सघूं, बोल्ड, इटालिक, अंडरलाइन असां कीअं यूज़ करे सघूं था HTML में, त कीअं असां मार्कियूं हलाए सघूं था। जीअं असां पंहिंजे वेबसाइट में मार्कियूं लॻाइणु चाहियूं त असां कीअं लॻाईंदासीं। लेट्स सी असां उन में असां कीअं कोड करे सघूं था। नोटपैड ओपन कंदासीं। नोटपैड ओपन करण खां पोइ असां जीअं HTML असांजो मेजर टैग हूंदो आहे जेको असां उन खां सवाइ असां नथा स्टार्ट करे सघूं। बॉडी ऐं BG कलर इज़ इक्वल ॾींदासीं। फॉर एग्ज़ाम्पल असां ब्राउन था ॾियूं, ब्राउन कलर ॾिनोसीं BG। सेम तरीक़े सां असां ॾींदासीं टाइटल। टाइटल खां पोइ असां ॾियूंसि था फॉर एग्ज़ाम्पल माए, या असां इंडेक्स था ॾियूंसि। इंडेक्स नालो हुजेसि। असां टाइटल खे क्लोज़ कंदासीं। हेड था ॾियूं। हेड जीअं ॾिनोसीं, हेड खां पोइ असां ॾींदासीं छा जे फॉर एग्ज़ाम्पल असां मार्कियूं था ॾियूं। मार्कियूं हेड खे असां बंदि कंदासीं। हेड जीअं बंदि कयोसीं उन खां पोइ असां ॾींदासीं फॉर एग्ज़ाम्पल BR, यानी कि असांजो हेठि एंटर थी अचेसि हिते बि BR। स्टार्ट कंदासीं असां हिते मार्कियूं डायरेक्शन यानी कि डायरेक्शन फुल न लिखणो आहे, असां जस्ट DIR इज़ इक्वल लिखंदासीं। जेको बि ॾियणु चाहियूंसि लेफ्ट खां पोइ असांजी टेक्स्ट कहिड़ी अचे, फॉर एग्ज़ाम्पल माए टेक्स्ट गोइंग टू लेफ्ट साइड। क्लोज़ कंदासीं असां मार्कियूं खे। जीअं क्लोज़ कंदासीं असां फॉर एग्ज़ाम्पल हेठि क्लोज़ था कयूं बॉडी खे। बॉडी जीअं क्लोज़ कयोसीं उन खां पोइ असां क्लोज़ कंदासीं HTML खे। सेव कंदासीं असां हिन खे फाइल ते अची करे सेव कंदासीं। सेव करण खां पोइ असां जीअं अॻु में असां ॾींदा हुआसीं नालो, हाणे बि असां उहो ई ॾींदासीं मार्कियूं फॉर एग्ज़ाम्पल मार्कियूं डॉट HTML। असां सेव कंदासीं। सेव जीअं कयोसीं असां हिन खे मिनिमाइज़ कंदासीं। मिनिमाइज़ करण खां पोइ हितां असांजो मार्कियूं अची वियो। असां हिन खे ओपन विथ कंदासीं, कंहिं बि ब्राउज़र में ओपन कंदासीं। असांजी ॾिसो टेक्स्ट लेफ्ट साइड वञे थी। जेको बि हुनजे असां चलो हिन बैकग्राउंड कलर थोरो नॉर्मल रखूं ताकि जीअं असांजी टेक्स्ट शो थिए। फॉर एग्ज़ाम्पल असां सियान था रखूं। Ctrl+S असां ईंदासीं हेॾे F5 रिफ्रेश कंदासीं। असांजी टेक्स्ट में असां था चऊं ॿिन्हिनि जे विच में लाइन अची वञे, यानी कि लाइन जे विच में टेक्स्ट फर्दर अॻिते वञे। पोइ असां छा कंदासीं, ईंदासीं हिते असां जस्ट छा कंदासीं टैग यूज़ कंदासीं HR हॉरिज़ॉन्टल रूल। हिन जी का बि नीड कोन्हे, का बि ज़रूरत न आहे त असां हिन खे क्लोज़ कयूं। क्लोज़ करण जी ज़रूरत कोन्हे। HR खे यानी कि हेडिंग हॉरिज़ॉन्टल रूल असां सेव कंदासीं। असां ईंदासीं ब्राउज़र ते रिफ्रेश कंदासीं लाइन जे विच में। असां हिन लाइन खे कलर बि चेंज करे सघूं था, हिन जी साइज़ बि इंक्रीज़ करे सघूं था। असां ॾींदासीं बॉर्डर इज़ इक्वल फॉर एग्ज़ाम्पल 4 था ॾियूंसि। ठीकु आहे। कलर था ॾियूंसि फॉर एग्ज़ाम्पल असां कलर था ॾियूंसि रेड। Ctrl+S असां हेॾे ईंदासीं, रिफ्रेश कंदासीं। ॾिसो हुन जी साइज़ इंक्रीज़ थियल हूंदी एज़ कम्पेयर टू हेठां हुजे। हीअ असांजो मार्कियूं हुयो। जीअं असां मार्कियूं असां ॾेई सघूं था। मार्कियूं डायरेक्शन असांजी चेंज बि करे सघूं था, लेफ्ट बि ॾेई सघूं था, राइट बि ॾेई सघूं था, अप बि ॾेई सघूं था ऐं डाउन बि ॾेई सघूं था। यानी कि हिन जो असां कहिड़ो बि रखणु चाहियूं, लेफ्ट ॾियणु था चाहियूं, राइट ॾियणु था चाहियूं, उहो असां ॾेई सघूं था। असां ते डिपेंड थो करे लेफ्ट राइट। हाणे असां बोल्ड ऐं इटालिक था ॾियूं। फॉर एग्ज़ाम्पल P ॾिनोसीं, H1 था ॾियूं फॉर एग्ज़ाम्पल बोल्ड इटालिक एंड अंडरलाइन। असां ॾींदासीं छा खे बंदि कंदासीं H1 खे। उन खां पोइ सेव कयूं असां हिते फॉर एग्ज़ाम्पल सेव नथा कयूं, पहिरियां असां हिन खे BR ॾेई पोइ असां ॾियूं था हिते B, यानी कि जस्ट B ॾींदासीं त उहो बोल्ड थींदी। बोल्ड फॉर एग्ज़ाम्पल माए टेक्स्ट बोल्ड। असां बंदि कंदासीं B खे। जेकॾहिं असां B क्लोज़ न कंदासीं त जेके हेठि टेक्स्ट हूंदी उहा बि बोल्ड थी वेंदी। U ॾींदासीं यानी कि अंडरलाइन माए टेक्स्ट अंडरलाइन। असां बंदि कंदासीं U खे यानी कि अंडरलाइन। सेम असां स्टार्ट कंदासीं I खे यानी कि इटालिक माए टेक्स्ट इटालिक। असां क्लोज़ कंदासीं I खे यानी कि इटालिक।
कंट्रोल एस कंदासीं कंट्रोल एस करण खां पोइ असां ईंदासीं ब्राउज़र ते ब्राउज़र तां ओपन कंदासीं ऐं रिफ्रेश कंदासीं असांजी टेक्स्ट ॾिसो बोल्ड अंडरलाइन इहे सभु शयूं अची वेंदियूं जेकॾहिं असां फॉर एग्ज़ाम्पल ॾिसो बी खे क्लोज़ नथा कयूं पोइ जेतिरा बि हूंदा असां हिनखे डिलीट करे छॾींदासीं कंट्रोल एस असां ईंदासीं हिते F5 प्रेस कंदासीं ॾिसो सभु बोल्ड थी विया इट मीन्स असांखे हुनखे क्लोज़ करणु लाज़मी आहे असां हुनखे क्लोज़ कंदासीं तॾहिं असांजी उहा टेक्स्ट वधीक न ईंदी बी खे क्लोज़ करण खां पोइ कंट्रोल एस कंदासीं कंट्रोल एस जीअं कयोसीं वापसि अचूं था असां ब्राउज़र ते रिफ्रेश कंदासीं त रिफ्रेश करण खां पोइ ॾिसो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माई टेक्स्ट बोल्ड आहे ऐं बाक़ी हू असांजा इटैलिक अंडरलाइन जेकॾहिं असां चवंदा लाइन बाय लाइन हुजनि त जस्ट छा कंदासीं हर हिक जे अॻियां असां BR ॾींदासीं यानी कि सेकंड पैराग्राफ ते अची वञनि उहे असां हिते बि BR ॾींदासीं कंट्रोल एस असां हेॾे ईंदासीं F5 प्रेस कंदासीं ॾिसो हाणे असांजूं हुन जूं जेके बि हूंदियूं उहे चेंज थींदी यानी कि बोल्ड इटैलिक अंडरलाइन असां ॾेई छॾियूंसीं उन जे हिसाब सां होप कि तव्हांखे सम्झ में आयो हूंदो असांजो हीअ वीडियो जंहिंमें असां बोल्ड इटैलिक अंडरलाइन ऐं असां मार्कियूं सिखियोसीं ऐं जेकॾहिं असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे प्लीज़ शेयर ऐं लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो थैंक यू